गोबर खान लाशारी वासी मोहम्मद यूसुफ लाशारी प्रेस क्लब कोटड़ी मोहम्मद कबीर में अची रोंदे मीडिया के ॿुधायो त मां सब्ज़ी वठी घर पे वियुसि त अल कबीर कांटे वटि कोटड़ी मोहम्मद कबीर पुलिस जा सिपाही मंज़ूर नूह पोटो रियाज़ दायो ऐं ख़ालिद ततुल रोके तलाशी वरिती। तलाशी दौरान जिस्म तोड़े कपिड़नि मां मोबाइल फ़ोन खां सवाइ का बि शइ कान निकिती। बैदि में टिनी पुलिस वारनि ॾोहारनि वांगुरु मुंहं ते कपिड़ो ॾेई मेहरापुर रोड सां लिकाए पिहारे सूबेदार नादिर ख़ासकर खे घुरायो, जंहिं अचण शर्त चमाटूं वाए कढियूं ऐं गार गंद ॾेई करे चयईं त तूं मीडिया वारनि खे दांह छो ॾिनी आहे? मीडिया वारा असांखे अटो पचाईंदा आहिनि या असां उन्हनि जा नौकर आहियूं? हाणे मीडिया वारनि खे चयो त तोखे आज़ादु करायूं। हिन वधीक रोंदे चयो त सूबेदार आज़ादु करण लाइ कलमूं भरे मूंखां 15,000 रुपया वठी वियो, पर पोइ बि हलाणी थाणे ते कूड़ो केस दाख़िल करे छॾियईं, जेको सरासर वॾो ज़ुल्म ऐं नाहक आहे। हिन निगरान वॾे वज़ीर निगरान घरू वज़ीर IG सिंध खे अपील कई त जांच करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट मौलाब थेबो, इबरत न्यूज़, कोटड़ी मोहम्मद कबीर।